बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मौजूद दोस्तों, असीं मसनवी रूमी शरीफ पढ़ी रहा हुआसीं। हिन खां अॻु में टे किस्सा बयान थी चुका। किस्सो नंबर 42, माण्हुनि जो पंहिंजो पाण खे ज़ोक़ो शौक़ विचां बाहि में विझणु। किस्सो नंबर 43, मस्किरीअ सां हुज़ूर अलैहिस्सलाम जिन जो नालो खणंदड़ शख़्स सां तादी। ऐं किस्सो नंबर 44, यहूदी बादशाह जो बाहि ते कार जड़ंदो आहे साड़े छो न थी, ऐं बाहि जो जवाबु ॾियणु। हिन हिसे में असीं ॿ किस्सा पढ़ंदासीं। किस्सो नंबर 45, हज़रत हूद अलैहिस्सलाम जी क़ौम खे मारण जो किस्सो। ऐं किस्सो नंबर 46, यहूदी बादशाह जी नसीहत करण वारनि जी नसीहत ते तंज़ ऐं इनकार। किस्सो नंबर 45, हवा जो हज़रत हूद अलैहिस्सलाम जी क़ौम खे मारण जो किस्सो। हूद गिरदे मोमिना खते कशीद, नर्म मी शुद बाद कांजा मीर सीद। यानी मोमिननि खे चइनी पासां हज़रत हूद अलैहिस्सलाम लीको कढियो। जॾहिं हवा उन जॻह ते पहुती थिए त हल्की ऐं नरम थी वई। जेकी दायरे खां ॿाहिरि हुआ उन्हनि खे हवा टुकड़ा करे रही हुई। अहिड़ीअ तरह हज़रत शिबान हिकु नेक इंसान जॾहिं जुमे जी निमाज़ लाइ वेंदो हो तॾहिं पंहिंजी ॿकरियुनि जे चौधारी लीको कढी वेंदो हो। उन लीके में न बग़ैर अची सघंदो हो ऐं न वरी का ॿकरी ॿाहिरि निकिरी सघंदी हुई। औलिया अल्लाह ते मौत जा बहितर आसार तारी थींदा आहिनि। बाहि हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम खे तकलीफ़ न पहुचाई। फ़िरौन हज़रत मूसा अलैहिस्सलाम जो पीछो कयो त दरियाए नील जी मौजनि उनखे ऐं उन जी क़ौम कुबतीन खे ग़रक़ करे छॾियो। कारून हज़रत मूसा अलैहिस्सलाम जो सोट हो, वॾो मालदार हो। हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे उन ॾाढो सतायो। तॾहिं अलाह ताला खज़ाननि सां गॾु कारून खे ज़मीन में ॻिहाए छॾियो। हज़रत ईसा अलैहिस्सलाम चमड़े जी शकिल जहिड़ो हिकिड़ो पखी मिटीअ मां ठाहियो ऐं उन ते दम कयाईं त उहो पखी उॾामणु लॻो। तुंहिंजो सुभान अल्लाह चवणु बमंज़िले गादी मिटीअ वारे पखीअ जी आहे ऐं सची दिलि सां चवणु बमंज़िले दमे ईसा जी आहे। हज़रत मूसा अलैहिस्सलाम तूर जबल ते वियो ऐं उन जे लाइ रब जी तजली रूनुमा थी त तूर जबल खे वजद अची वियो ऐं उन में सिफ़त इंसान यानी वजदानी हरकत पैदा थी वई ऐं उन जी जमादियत जो नुक़्से ख़तमु थी वियो। हज़रत मूसा अलैहिस्सलाम जो जिस्म बि मिटीअ मां ठहियो हो। जेकॾहिं मिटीअ जो जबल सूफ़ी बणिजी वियो त कहिड़ो तअजुब आहे। किस्सो नंबर 46, यहूदी बादशाह जी नसीहत करण वारनि जी नसीहत ते तंज़ ऐं इनकार। ईअं जाए बे दीदया शाहे जहूद, जुज़ के तंज़ो जुज़ के इनकारश नबूद। जॾहिं यहूदी बादशाह इहे अजाब ॾिठा त तंज़ ऐं इनकार खां सवाइ उनखे कुझु हासिल कोन थियो। नसीहत करण वारनि चयो त हद खां न वध, क़त्ल करणु छॾे ॾे, उहो बुरो कमु न कर ऐं उहो ज़ुल्म जहनम में जलण जो सबबु बणिबो। ज़ालिम बादशाह नसीहत करण वारनि जा हथ ॿधा ऐं खेनि क़ैद कयो। तॾहिं आवाज़ आयो त ए कुता बीह, असांजो कहर पहुची चुको आहे। 40 गज़ बाहि मथे उभिरी यहूदियुनि खे साड़ण लॻी। हीअ बादशाह बि शैतान हो ऐं शैतान बाहि मां ठहियो आहे। हू बाहि में हलियो वियो छाकाणि त जुज़ जो रस्तो कुल ॾांहुं हूंदो आहे ऐं हाविया में वियो। क़ुरान पाक में आहे त अम्मा मन ख़फ़त मवाज़ीनुहु फ़उम्मुहु हाविया वमा अदराक मा हिय। सूरह अल-क़ारिअ 8 खां 10। जंहिंजा नेक अमल हल्का थिया उन जो ठिकाणो हाविया आहे। काफ़िरनि जी माउ जहन्नुम आहे। उनजे करे उन्हनि खे तलब कंदे 4 अंसर आहिनि। पाणी बि अंसर आहे ऐं हवा बि आहे। उनजे करे हवा पाणीअ खे पाण ॾांहुं छिके वठंदी आहे। जीअं त रूह आलम बाला जी शइ आहे त बाहि जी हवा सां असांखे आहिस्ते आहिस्ते उन जे असुल मक़ाम ते पहुचाईंदी आहे। पाक कलमनि जो बि असुल मक़ाम मलाए आला आहे। उनजे करे उहे पंहिंजे मक़ाम ॾांहुं रुजू कनि था। कलमा ते तयबा मथे चढ़ंदा आहिनि ऐं ख़ुदा जी रहमत हेठि लहंदी आहे। इंसान खे जंहिं शइ जो ज़ौक़ हूंदो आहे
उन ॾांहुं छिकियो वेंदो आहे। हक़ीक़त में हर हिकु शइ खे पंहिंजी जिन्स जो ज़ौक़ु हूंदो आहे ऐं कॾहिं हुन शइ सां बि ज़ौक़ु थींदो आहे जेका फ़िलहालु त हम जिन्स न आहे पर पोइ हम जिन्स बणिजी वेंदी आहे। जीअं मानी पाणी, हूअं उहे इंसान जी जिन्स मां न आहिनि पर इंसानी बदन में वञी करे इंसान जो जुज़ बणिजी वञनि था। कॾहिं ज़ौक़ु हिन करे थींदो आहे त उहा शइ हक़ीक़तनि त हम जिन्स न आहे पर हम जिन्स सां मुशाबित रखंदी आहे, पर उहो ज़ौक़ु आरज़ी आहे। पखी शिकारीअ जी सींड ॾांहुं हिन करे छिकिजे थो त उहा सींड उन जे हम जिन्स पखीअ जे आवाज़ सां मुशाबित रखे थी, पर हक़ीक़त खुलण ते फौरन भॼंदो आहे। चमकंदड़ वारी यानी रुञ जेका परे खां पाणी नज़र ईंदी आहे, हक़ीक़त में उहा रुञ आहे। उंधाइर उन ॾांहुं भॼंदो आहे। मिसकीन खोटे सिके सां ख़ुशि थिए थो, पर टकसाल में वञण खां पोइ परेशान थींदो आहे। ख़बरदार, मतां को मुल्म साज़ तोखे भटकाए न छॾे ऐं कजु ख़्यालु तोखे खूह में न किराए। अहिड़ा किसा कलीला दमना में ॻोल्ह ऐं उन्हनि किसनि में पंहिंजो हिसो तलब कर। तूं कलीला दमना पढ़ियो हूंदो, उहो शिल्को ऐं अफ़सानो आहे, जान जो मग़ज़ न आहे।